ओके भाव जाए तो थोड़ा ओके वाह हाँ ओके बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं ॻोठ बुटशाक में भाउ बिलावल खोखर साहब जे भाइटे जी शादी आहे जंहिंजी दावत में शिरकत करण लाइ असांजे सिंध खां तमामु ख़ूबसूरत शख़्सियतूं आयूं आहिनि हितां असां भाउ ज़ाहिद मीरानी साहब भाउ सदर बिरोही साहब जेको शहदाद कोट खां आयो आहे मूंखे त सुञाणींदा हूंदव मुमताज़ कासकरी तव्हांजो ख़ादिम असां सां असांजो प्री प्यारो भाउ गुलाम शबीर मीर गुलाम शबीर अब्बासी साहब ऐं सिंध जो नाले वारो सुगड़ आहे ऐं भाउ जो तारीफ़ जो मोहताज न आहे छो त भाउ अहिड़े घराणे सां तालुक़ु रखे थो जेको अदब इल्म जो माना हिकिड़ो पंहिंजी हैसियत रखे थो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो फर्ज़ंद आहे ऐं मीर त पूरी सिंध में मशहूरु आहे ऐं मीर जा जेके गुफ़्ता आहिनि जेको आकलाना गुफ़्ता जेके सुगड़नि वारा गुफ़्ता उहे तव्हांखे ॿुधायूं था असां गॾु आहे असांजो सुहिणो बाडरा सां तालुक़ु रखे थो भाउ गुलाम मुस्तफ़ा सूमरो साहब ऐं संदसि फर्ज़ंद आहिनि भाउ मीर जो वॾो फर्ज़ंद बाबा तव्हां नालो पंहिंजो ॿुधाए छॾियो शफ़ीक रहमान साहब असां मौजूदु आहे बहरहाल दोस्तो तव्हांखे इंतज़ारु हूंदो मीर खां को गुफ़्तो ॿुधूं असां को ॿुधूं ऐं मीर असांखे ॿुधाईंदो जी बाबा सजण पंहिंजे सूरण जी कान लधी मुकड़ सजण पंहिंजे सूरण जी कान लधी मुकड़ चाचे हूंद जहान में तांघिम सभई तड़ रोई सतायम रब खे त्या विलीअ मथां वड़ कंहिं मसर सरदार खे मूं हाल विञाए हड़ पोइ साह मथां सड़ सड़ लथी मुंहिंज मलूक चई पर सिंध सॼी या सोन पई सुञ छो आहे जॾहिं सिंध सॼी या सोन पई सुञ छो आहे महिराण वहे थो मौजनि तां पई उञ छो आहे हेॾे पाणीअ हूंदे बि रिणक छे रुञ छो आहे सादो सूदो खाइणु घुरिजे भोज टई भुञ छो आहे मीर शबीर चए वासी मिसकीन मरी मानीअ लाइ तो मुंझ छो आहे